अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां अॼु GM न्यूज़ जो डिप्टी डायरेक्टर सर सैद खां कुझु व्यूज़ वठंदासीं। ऐं इन खां अलावा वो गज़ल में तमामु महारत हासिल करे थो ऐं अलाह साईं जी तरफ़ां उनखे हिकिड़ी दात मिलियल आहे त हू गज़ल नसर बहितरीन अंदाज़ सां ॿुधाईंदो आहे, लिखंदो आहे, पढ़ंदो आहे। तो अॼु असां सर सैद खां हिकु गज़ल पुछंदासीं। अचो त साईं सर सैद जेको GM न्यूज़ जो डिप्टी डायरेक्टर उन खां हिकिड़ो गज़ल पुछूं था त उहो जेको आहे तव्हांखे गज़ल थो ॿुधाए। जी अल्लाह वॾा वॾा तव्हांजा लख कुर्ब। कारीगर कोन आहियूं, ही अदबी जान आहे, हिन जो फ़क़्र तमामु मथे आहे। हिन जा सितारा चिमकंदड़ जेके आहिनि उन्हनि जा नाला अनेक। असां बसि समाजी हैसियत सां पंहिंजे जज़्बनि खे कुझु मिड़ी लफ़्ज़ ॾींदा आहियूं। अबरा सबरा सो निभाया मोहबतनि जा मूं तक़ाज़ा कई, निभाया मोहबतनि जा मूं तक़ाज़ा कई, पढ़ाया मुरवतनि जा मूं जनाज़ा कई। परवाज़ दम में हुई हैरत कदाई, परवाज़ दम में हुई हैरत कदाई, ॾिठा मुंहिंजा कातिल मूं शनासा कई। दुआ में दोस्तनि जी घणाई हुई, दुआ में दोस्तनि जी घणाई हुई, विञाया रफ़्ता रफ़्ता मूं दिलासा कई, पढ़ाया मोहबतनि जा मूं तक़ाज़ा कई।